माण्हू टप वञूं जॾहिं कमायूं जॾहिं खायूं असां ग़रीब आहियूं। तुंहिंजा पैसा घणा कटिया ते? 2500। 2500 रुपया। हा 2500 कटे हलियो हुयो तव्हां? ॿियो छा करियूं? विड़ूं त कोन भाउ छा हुननि खां। कंदी हुयो? इहो मजूरी था करियूं। मजदूरी कंदी हुयो। हा अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो सुजाग न्यूज़ वन। आहियां वज़ीर उंडर। ख़ैबर मां ख़बर शामिल कयूं था। हाजी खान मल्हाजी ख़ैबर में जुमा शऊक जे एहसास किफ़ालत सेंटर ते मिलंदड़ रक़म मां कटौती। जीअं त ख़ैबर ऐं जुमा शऊक जे एहसास किफ़ालत सेंटर ते अज़ीज़ गुल भचो ऐं ख़ुदा बख़्श भचो जे आईडी ते हलंदड़ एहसास किफ़ालत सेंटर ते औरतुनि खां 2000 खां 2500 रुपयनि जी कटौती कई पई वञे। यादि रहे त कुझु वक़्तु पहिरीं बि अवामी शिकायतुनि ते हिननि सेंटरनि जूं आईडियूं बंदि कयूं वयूं हुयूं। उन मौक़े ते मुस्तहिक़ औरतुनि मीडिया जे नुमाइंदनि अॻियां एहतिजाज कंदे चयो त ख़ैबर ऐं जुमा शऊक एहसास किफ़ालत सेंटरनि ते फी औरत खां 2000 खां 2500 रुपयनि जी कटौती कई पई वञे। कुझु कुछण ते औरतुनि जी तज़लील करे उन्हनि खे धिका ऐं थाॿा ॾिना वञनि था। जीअं त औरतुनि मुस्मात कृष्णी, मुस्मात रेशमा, मुस्मात हुरी दाईंदे चयो त असां हिन सेंटर जे मालिक गुलाम हैदर बच्छो खे शिकायत कई त उन चयो त हिकु त अव्हां खे पैसा कढियो ॾियूं, उन में 2000 असांजो हक़ आहे। हिननि DC मटियारी ऐं SSP मटियारी खां मुतालबो कयो आहे त ख़ैबर ऐं जुमा शऊक जे एहसास किफ़ालत सेंटरनि ते मिलंदड़ 12000 रुपयनि मां 2000 खां 2500 रुपया कटौतीअ खे रोकाए मुस्तहिक़ औरतुनि खे मिलंदड़ पूरी रक़म ॾियारी वञे। सुजाग न्यूज़ वन में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ वन। पहिरीं मुंहिंजा 2500 घणा? 2500 ऐं ॿी माईअ जा? उन जा 2500 उन जा 2500। ॿ मायूं तव्हां सॼे पाड़े मां 2 ॼणनि कढाया? हा माना 1500। हिकिड़ी जा 1500 ऐं 2 जा 2500। हा